इहो बिल्कुलु सच आहे त मेक्सिको में मुबैना एलियन जा लाश साम्हूं आंदा विया आहिनि। इहे लाश अवामी सतह ते ॾेखारिया विया आहिनि। चयो पियो वञे त ही धरती जी मख़लूक नथी थी सघे, ही खिलाई मख़लूक आहे। खिलाई मख़लूक खे एलियन चयो वेंदो आहे। मेक्सिको जी कांग्रेस 1000 साल पुराणी एलियन जी लाशुनि जी नुमाइश कई। इन्हनि लाशनि खे पीरू जे पोज़को में सुरंगुनि मां बरामद कयो वियो हो। इन्हनि लाशनि खे दरियुनि वारनि दॿनि में रखियो वियो त जीअं हर को इन्हनि खे ॾिसी सघे। लाशनि जे नमूननि मां हासिल कयल डीएनए जी जांच कई वई त इन जी ॿिए डीएनए सां भेट न कई वई हुई। बाद में ख़बर पई त नमूननि में मौजूद 30% खां वधीक डीएनए जी सुञाणप न थी सघी। इन जी नुमाइश यूएफओ माहिर जेमी मोसिन पार्लियामेंट में कई। जेमी मोसिन पंहिंजी हेयरिंग दौरान इन बाबति मेक्सिको जी हुकूमत ऐं अमरीकी अमलदारनि खे आगाही ॾिनी। मोसिन ॿुधायो त ही उहा मख़लूक नाहे जेका यूएफओ जो मलबो हथ अचण बाद मिली हुई। ही का ॿी मख़लूक आहे। लाइव स्क्रीनिंग में इन मख़लूक जो एक्सरे बि ॾेखारियो वियो, जंहिंमां ख़बर पवे थी त इन में हिकु राड ऐं आने जहिड़ी शइ मौजूदु आहे। इन मौक़े ते अमरीकी फारसेट एरोस्पेस जो एग्जीक्यूटिव डायरेक्टर ऐं अमरीकी बहरिया जो अॻूणो पायलट रियान ग्र्यूज़ बि मौजूदु हो। ग्र्यूज़ जुलाई में अमरीकी कांग्रेस में इन ख़तरे बाबति शाहिदी ॾिनी हुई त अणॼातल फिज़ाई वाक़िया अमरीकी क़ौमी सलामती लाइ ख़तरो आहिनि। लाइव स्ट्रीमिंग मां इहा ख़बर पवे थी त इन्हनि लाशनि जे हथनि ऐं पेरनि में 3 आङुरियूं हुयूं। जिमी मोसिन चयो त ही ज़मीन जा नथा थी सघनि छो त ही इंसानी ढांचे खां मुख़्तलिफ़ आहिनि। ही क़दीम लाश ॾिसी ज़रूर हैरत थिए थी त रुॻो 1000 साल अॻु हथ आयल ही कहिड़ी मख़लूक जा लाश थी सघनि था। अॼु ॾींहं ताईं एलियन जी मौजूदगी जे हवाले सां बहस त थींदो रहंदो आहे, पर एलियन कॾहिं कंहिं ॾिठो हुजे इन जूं शायदूं नाहिनि मिली सघियूं। पर हाणे जेके लाश साम्हूं आया आहिनि इहे ज़रूर अजीब मख़लूक जा आहिनि। ॾिसणो पवंदो त साइंस वधीक केतिरी तहक़ीक़ करे थी।